सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच ऑडियो लीक्स केस में सरकार जे बेंच ते एतिराज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी हलाई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त जज खे तौहीन अदालत जी दरख़्वास्त में धुर बणाए नथो सघिजे। चीफ जस्टिस ते इल्ज़ाम हणी खेसि बेंच खां धार नथो करे सघिजे। अटार्नी जनरल खे मुख़ातिब थींदे चीफ जस्टिस चयो त छा ख़ूबसूरत तरीक़ो आहे ऐं अदलिया सां छा इंसाफ़ कयो वियो आहे। पहिरीं ऑडियोज़ ज़रिए जजिस ते ठठोलियूं कयूं वयूं ऐं पोइ चयो वियो त हाणे इन्हनि ऑडियोज़ जे सचे हुअण जी तस्दीक़ था करायूं। सवाल इहो आहे त ही ऑडियोज़ कंहिं प्लांट कयूं। छा हुकूमत पतो लॻायो त ऑडियोज़ रिकॉर्ड किथां खां ऐं कीअं थी रहियूं आहिनि। इहो सभु कुझु केरु करे रहियो आहे। अटार्नी जनरल चयो त मां पहिरीं बेंच जी जोड़ जक ते दलील ॾींदुसि। चीफ जस्टिस चयो त छा तव्हां उन पॉइंट ते पिया वञो त असां मां 3 जज तकरारी आहिनि। जेकॾहिं ईअं आहे त पोइ तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त तव्हां कहिड़े बुनियाद ते इहो फ़र्ज़ु करे वरितो त असां मां 3 जजनि जो मफ़ादनि जो टकराव आहे। अटार्नी जनरल चयो त ऑडियो लीक्स मां हिकु चीफ जस्टिस जी ससु बाबति आहे। वफ़ाक़ी हुकूमत हक़ीक़तूं ॼाणण लाइ कमीशन ठाही आहे। जस्टिस मुनीब अख्तर पुछियो त छा वफ़ाक़ खे ख़बर नाहे त ऑडियोज़ तस्दीक़ थियल आहिनि या न। वफ़ाक़ी घरू वज़ीर ऑडियोज़ ते त प्रेस कॉन्फ्रेंस बि करे चुको आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कुझु ऑडियोज़ हलायूं बि वयूं आहिनि। छा इहो क़ानूनी तौरु दुरुस्त आहे त जंहिंखे ऑडियोज़ जे हक़ीक़त जी ख़बर ई न आहे उहो बेंच ते एतिराज़ो उथारे। घरू वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस छो कई? छा अहिड़ी लापरवाही जो मुज़ाहिरो करे सघिजे थो? अहिड़े बयान खां पोइ त हिन वज़ीर खे हटायो वञे हा या हू इस्तीफ़ा ॾिए हा। अटार्नी जनरल चयो त छा हिकु वज़ीर जो बयानु समूरी हुकूमत जो बयानु तसवरु करे सघिजे थो। जस्टिस मुनीब अख्तर चयो त ईअं त पोइ कंहिं बि जज खे हटाइणु आसान थी वेंदो। कंहिं जज खे केस तां हटाइणो आहे त उन जे नाले सां ऑडियो ठाहे छॾियो। केस खां धार थियण पुठियां क़ानूनी जवाज़ हूंदा आहिनि। ईअं नाहे त केर बि अचे चई छॾे त जज साहब फलाणो फलाणो केस न ॿुधे।